दुनिया वक्त जी रफ्तार सां रोड पाईंदे ॾींहों ॾींहुं तरक़ीअ जूं नयूं मंज़िलूं तय करे रही आहे। जिते दुनिया मरीख़ ते पहुची ज़िंदगीअ जा आसार ॻोल्हे रही आहे, उते हिन धरतीअ जा लावारिस ऐं निधण खां माण्हू पंहिंजी बेवसी, लाचारी ऐं मुफ़लिसीअ में बेमौत मरी रहिया आहिनि। उहो काइनात जो फितरी उसूल ऐं अटल हक़ीक़त आहे त हिन दुनिया मां हर इंसान खे लॾणो आहे, पर जॾहिं का कोयल या जॾहिं को कवि या जॾहिं को कलम धणी इंतज़ामिया जी बेहसी, गुरबत ऐं मुफ़लिसी सबबि तड़पी तड़पी पंहिंजे प्यारनि आॾो दम ॾिए त उहे मंज़र ॾिसण खां पोइ हर जीव झुरी पवे थो। ख़बर नाहे त सिंध जी साहिली पट्टीअ जे माण्हुनि जी क़िस्मतुनि में वक़्त जे हाकिमनि पारां जेके सूर सरजा विया आहिनि, उन्हनि जी पुॼाणी कॾहिं थींदी। पर साहिली पट्टीअ सां तालुक़ रखंदड़ पंहिंजे ऐं पंहिंजे मारूड़नि जे दर्द खे लफ़्ज़नि जो रूप ॾींदे मज़ाहिमती शाइर सरवेज सजावली केॾो न सच चयो हो त ॿरी अंदरि बचा ॿरनि इहा बि ज़िंदगी भला, था सीअ में कला ठरनि इहा बि ज़िंदगी भला, था मौत री मिठा मरनि इहा बि ज़िंदगी भला। फेबरवरी जे महीने में दुनिया ॾिठो त कीअं सिंध जी सकाफ़त जे नाले ते पंहिंजा ज़ाती शौक़ पूरा कया विया, ऐं फेबरवरी जे आख़िरी ॾींहनि में दुनिया उहो बि ॾिठो त कीअं क़दीम सकाफ़त जी मिसकीन सफ़ीर, गुरबत, मुफ़लिसी ऐं इंतज़ामिया जी बेहसी सबबि कीअं तड़पी तड़पी दम ॾिनो। तारीख़ जो उहो हिकु अदना उसूल आहे त कंहिं बि सकाफ़त खे ख़तमु करण लाइ पहिरियां उन जी ॿोली ऐं पोइ उन जी क़ौम खे ख़तमु कजे त सकाफ़त हमेशह ख़तमु थी वेंदी। असां लाइ उहो छो विसारे वेहंदा आहियूं त सकाफ़त तॾहिं ज़िंदा रहंदी आहे जॾहिं असांजी ॿोली ऐं असांजी सकाफ़त जा सफ़ीर ज़िंदा हुजनि। तारीख़ जे कंहिं लेखक मुताबिक़ जॾहिं सऊदी अरब में को शाइर पैदा थींदो हो त उन इलाइक़े में ऐं उन जे आस पास वॾियूं तक़रीबूं कोठायूं वेंदियूं हुयूं, पर हिन धरती जे बदनसीब लोकनि जी त कहाणी उबती आहे। सकाफ़त खे हथी वठाइण ऐं अमन जे सफ़ीरनि जी परघोर करण लाइ सिंध हुकूमत पारां सकाफ़त खातो त जोड़ियो वियो आहे, पर अफ़सोस त उहो सिंध जे कंहिं बि अमन वारे सफ़ीर जे हेल ताईं कमु न अची सघियो आहे। हा, अलबत्ता वॾेरिया शाही वारा शौक़ पूरा करण में उन खाते अवाम जे हॾ पीड़ा वारे कमायल पैसे सां किरोड़े रुपया ख़ुशामद में ज़रूर खपाया ऐं सिंध जी सकाफ़त जा हॾ गुॾ चिॿा करण वारे मेले में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो। न फ़क़ति साहिली पट्टी सां तालुक़ रखंदड़ सिंध जी कोयल जहिड़े आवाज़ जी मालिक माई सोनी तड़पी तड़पी दम ॾिनो, पर जेकॾहिं अंग अखर गॾु करणु शुरू कजनि त सकाफ़त खाते कंहिं बि ॾात धणी तोड़े अदीब शाइर फनकार खे बख़्श नाहे कयो। हा, सकाफ़त खाते जो ॻणण जहिड़ो उहो कारनामो ज़रूर आहे त जेकॾहिं कंहिं टीवी चैनल ते मुसलसल ख़बरूं हलण या अख़बारुनि में ख़बरूं शाया थियण बैदि पंहिंजे नक जी पकाईअ सां हुन जे मौत ते कल्फी काटन पातल कामोरनि खे मोकिले ॿ टे ॾोकड़ ज़रूर मोकिलिया आहिनि त जीअं उन फनकार, अदाकार, कलाकार या अदीब जे 30 ऐं 40 जो ख़र्च पूरो थी सघे। असीं इन्हनि सां गॾु आहियूं ऐं डिपार्टमेंट मोकिलियो असांखे इन लाइ, पर असां माली मदद कयूं। कराची में दाख़िल हुई तॾहिं हिनजी इहे ई अपीलूं हुयूं हिनजे पुटु रुस्तम फ़कीर जूं त भई सकाफ़त खातो अलाए केॾां वियो, असां निंदड़कनि जी जेको कराची जनाज़ अस्पताल में पिया आहियूं। मग़रिब मां चवंदुमि त इहे ॾुख जो मौक़ो आहे, इहे ॻाल्हियूं सुठियूं नथियूं लॻनि। इहो कमु थियणु ॾियो, हिकिड़ो अलाह जी तरफ़ां के शइ थी आहे हुनखे केरु कोन थो। केॾे न ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त उहा हिकु रवायत बणिजी वई आहे त चूंडियल नुमाइंदनि ऐं वक़्त जे हाकिमनि वटि ऐलाननि सां चिटियल पननि जूं पेतियूं भरियूं पयूं आहिनि। बसि फ़क़ति कंहिंजे मरण जी देरि आहे ऐं गॾोगॾु उहो शर्त बि लाज़िम आहे त जेकॾहिं कंहिं मीडिया जो को इदारो उन ते बज़िद थी बीहे त उन लाइ हू मजबूरन मज़म्मत कंदे ऐलान करे छॾींदा।
पोइ जेकॾहिं उनजी पुठ भराई थी त ऐलान ते अमल बि थींदो, न त मुल्क में मसला ॿिया बि घणा आहिनि, जंहिंजो मिसाल धरती टीवी जे शहीद रिपोर्टर मुश्ताक खंड बाबति कयल ऐलान आहे। ॾिसी करे असांखे इहो वाइदो कयल आहे, इंशाअल्लाह कंदासीं पूरो। धरती वासियुनि खे माई सोनीअ जे विछोड़े जो एतिरो सदमो न रसियो हूंदो जेतिरो हुन जे आख़िरी पसाहनि में हुन जे तड़पण ऐं हुन जे मिसकीन वारसनि पारां इलाजनि वारनि फुटेजनि सां ईज़ा आयो हूंदो। धरती वारा पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहिया आहिनि ऐं पाण सां थींदड़ वेसाहगातियुनि खे हिफ़्ज़ करे रहिया आहिनि त कीअं हिकु पासे मेलनि में किरोड़े रुपया ख़र्च थी रहिया आहिनि त ॿिए पासे सिंध जा ई सरमोड़ सुरनि जा मालिक चंद टकनि ख़ातिर कीअं तड़पी तड़पी दम ॾेई रहिया आहिनि। माई सोनीअ खे धरती वासी भेटा पेश करण सां गॾु उहो खेसि यकीन ॾियारे रहिया आहिनि त तुंहिंजे सुरनि जा आलाप हमेशह हिन भूमि भटारी ते गूंजंदा रहंदा। ऐं ललकार करे रहिया आहिनि उन्हनि बेहस माण्हुनि खे जेके ख़िदमत जे नाले ते वोट वठी पंहिंजा मफ़ाद पूरा कंदा आहिनि त नेठि त रहंदी केसी रहंदी, दोखे जी दीवार हो यार, दोखे जी दीवार। कली